Biology class now, chapter 6, lesson 1, introduction, तारुफ आया बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना आवा के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे चैप्टर 6 जो तारुफ introduction. Life is an other name of activity. Therefore, thousands of chemical reactions take place in the body of an organism. जानदारनि अंदरि लखें कीमियाई अमल थियनि था पिया, इन करे ज़िंदगीअ खे सरगर्मीअ जो नालो बि ॾेई सघिजे थो। मिसाल जे तौर ते बूटे जे पन में जेसीं ताईं कीमियाई अमल थियनि था पिया तेसि ताईं उहो ज़िंदा आहे, पर जेकॾहिं उन पन खे कटे छॾिजे, उहो किरी पवे, उन जे अंदरि फोटोसिंथेसिस जो अमल कोन थींदो, त यानी हाणे उन में जेके बि अमल आहिनि उहे बंदि थी विया, तंहिंजे करे उन पन खे तव्हां ज़िंदा कोन था सॼो, उनखे असां डेड बॉडी सॾींदा आहियूं। असांजी नह आहे, नह जो जेको वधियल हिसो थींदो आहे उहो उन में रत कोन थी पहुचे, उन जा जीव घरड़ा उन ताईं कोन्हनि के, तंहिंजे करे उहे डेड सेल्स आहिनि, छो त उन्हनि में उहे एक्टिविटीज़ कोन थियूं थियनि जेकी न जो उन हिसे में थियनि थियूं पियूं जेको रत सां ॻंढियल आहे, जिते इहे कीमियाई अमल थियनि था। तंहिंजे करे ज़िंदगी छा आहे, कीमियाई अमलनि जो या सरगर्मियुनि जो नालो आहे। These reactions of an organism are collectively called metabolic reactions. इन्हनि कीमियाई अमलनि खे मजमूई तौर ते असां metabolic reaction सॾियूं था, and this phenomena of chemical activity is called as metabolism. ऐं कीमियाई अमलनि जे इन मंज़र खे असां मेटाबॉलिज्म जो नालो ॾियूं था। The body and its parts are always undergoing changes. This is called as metabolism. इब्न नफ़ीस मेटाबॉलिज्म जी वस्फ़ इन तरीक़े सां कई, हुन चयो त असांजो जिस्म ऐं उन जा मुख़्तलिफ़ जेके उज़वा आहिनि उहे मुसलसिल तब्दीलियुनि मंझां गुज़रनि था, इन्हनि तब्दीलियुनि खे असां मेटाबॉलिज्म सॾियूं था। फॉर एग्जाम्पल केमिकल रिएक्शंस इन सेल्स दैट चेंज फूड इनटू एनर्जी। मिसाल जे तौर ते जीव घड़नि खे ई ॾिसो त उन मंझि पिणु कीमियाई अमल थींदा आहिनि, जंहिं मंझि खाधो जेको आहे सो तवानाईअ में तब्दील थींदो आहे। सो मेटाबॉलिज्म छा आहे, असां उनखे तब्दीली चई सघूं था। असांजो जिस्म मुसलसिल तब्दीलियुनि हेठि रहे थो ऐं असां उन्हनि समूरियुनि तब्दीलियुनि खे गॾियल तौर ते मेटाबॉलिज्म सॾींदा आहियूं। मेटाबॉलिज्म एक्टिविटीज़, मेटाबॉलिज्म जो जेको इस्तिलाह आहे उहो जानदार जिस्मनि सां ॻंढियल आहे। जानदार जिस्मनि जे अंदरि शयुनि जे ठहण ऐं टुटण जे अमल खे गॾियल तौर ते असां मेटाबॉलिज्म सॾियूं था। मेटाबॉलिज्म एक्टिविटीज़, the metabolic activities are always of two types, either constructive or destructive. मेटाबॉलिज्म वारियूं सरगर्मियूं ॿिनि क़िस्मनि जूं थियनि थियूं, या त उहे तामीरी हूंदियूं जन मंझि शयूं ठहंदियूं आहिनि, या वरी मेटाबॉलिक एक्टिविटीज़ डिस्ट्रक्टिव हूंदियूं जन मंझि शयूं तोड़ फोड़ जो शिकार थींदियूं आहिनि। In constructive reactions, large molecules are formed to form a structure of cell or body. तामीरी कीमियाई अमलनि में कंस्ट्रक्टिव रिएक्शंस में नंढनि मालिक्यूलनि मां वॾा मालिक्यूल तयारु थींदा आहिनि, जेकी जिस्मानी जोड़जक या जीव घड़ जी जोड़जक में कमु ईंदा आहिनि। अहिड़ियूं प्रोटीन्स पिणु ठहंदियूं आहिनि जेके जीव घड़ जे मुख़्तलिफ़ हिसनि खे वाध विझ कराईंदियूं आहिनि या उनजी जोड़जक में पंहिंजो हिसो ॻंढींदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते असांजे जीव घड़ जी जेका झली आहे उहा तव्हांखे मालूम आहे त लिपिड प्रोटीन्स फास्फोलिपिड्स जी ठहियल हूंदी आहे। हाणे इहे जेके प्रोटीन गॾिजी करे असांजे जीव घड़ जी झली ठाहिनि थियूं, उन्हनि खे स्ट्रक्चरल प्रोटीन चई सघिजे थो। These reactions are energy taking processes. कंस्ट्रक्टिव रिएक्शंस शयुनि जे ठहण जो जेको अमल आहे उहो एनर्जी टेकिंग प्रोसेस हूंदो आहे। These reactions are called anabolic reactions. अहिड़े क़िस्म जा कीमियाई अमल जिन में तामीरी कमु थींदो हुजे, शयूं ठहंदियूं हुजनि, उन्हनि खे एनाबोलिक रिएक्शंस चइबो आहे। एंड दिस टाइप ऑफ मेटाबॉलिज्म इज कॉल्ड एनाबोलिज्म। ऐं मेटाबॉलिज्म जे इन क़िस्म खे असां एनाबोलिज्म सॾियूं था। एनाबोलिज्म यानी कंस्ट्रक्टिव रिएक्शंस, शयुनि जे ठहण जो अमल। मिसाल जे तौर ते सिंपल मॉलिक्यूल्स आहिनि जीअं ग्लूकोज, अमाइनो एसिड्स, ग्लाइसरोल ऐं फैटी एसिड्स। एनाबोलिक रिएक्शंस में छा थींदो, एनर्जी जेका आहे उहे यूज़ कंदा ऐं कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल्स में तब्दील थी वेंदा। मिसाल जे तौर ते अमाइनो एसिड्स मंझां प्रोटीन्स ठहंदियूं, ग्लूकोज मंझां स्टार्च वग़ैरह ठहंदो ऐं ग्लाइसरोल ऐं फैटी एसिड्स मंझां लिपिड ठहंदो। हाणे ही जेको रिएक्शन आहे जंहिंमें एनर्जी इस्तेमालु थी, सिंपल मॉलिक्यूल्स मां लार्जर मॉलिक्यूल्स ठहिया, इन्हनि खे असां चऊं था एनाबोलिक रिएक्शंस या इन सरगर्मी खे चइबो एनाबोलिज्म। ऑन द कॉन्ट्ररी, पर इन जे उबतड़, the destructive reactions in which large molecules break down in small molecules to produce energy or to reutilize further or to discard called catabolic reactions. तामीरी कीमियाई अमलनि जे उबतड़ टोड़ फोड़ वारा कीमियाई अमल डिस्ट्रक्टिव रिएक्शंस वॾनि मालिक्यूलनि खे नंढनि मालिक्यूलनि में टोड़नि था ऐं तवानाई पैदा कनि था।
This type of metabolic activity is called as catabolism. हेड़नि कीमियाई अमलनि खे केटाबोलिक कीमियाई अमल सॾींदा आहियूं ऐं इन प्रोसेस खे असां केटाबोलिज़म सॾियूं था। सो मेटाबोलिज़म जा ॿ क़िस्म थिया, हिकिड़ो एनाबोलिज़म जंहिंमें शयूं ठहंदियूं आहिनि, एनर्जी अंदरि इस्तेमालु थींदी आहे, ऐं वरी ॿियो आहे केटाबोलिज़म, शयुनि जे ड्राइण जो अमल, वॾनि मालिक्यूलनि खे नंढनि मालिक्यूलनि में तब्दील करण जो अमल, इन मंझि तवानाई पैदा थींदी आहे। For example, chemical reactions in cells that change food into energy. मिसाल जे तौर ते असांजे जीव घड़ जे अंदरि हिकिड़ो वॾो मालिक्यूल आहे ग्लूकोज़। हाणे ग्लूकोज़ छा थींदो आहे, जीव घड़ जे अंदरि उनखे टोड़े कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ जहिड़नि नंढनि मालिक्यूलनि में तब्दील कयो वेंदो आहे। हीअ ॾिसो त ग्लूकोज़ जो मालिक्यूल वॾो आहे, कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी जा मालिक्यूल उन खां नंढा आहिनि। हाणे जीअं ग्लूकोज़ इन्हनि नंढनि मालिक्यूलनि में तब्दील थियो त उन सां गॾु एनर्जी पैदा थी। सो अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमल खे असां सॾियूं था केटाबोलिज़म, यानी वॾनि मालिक्यूलनि खे नंढनि मालिक्यूलनि में तब्दील करण वारो अमल। हाल जे तौर ते एनाबोलिज़म असां ॾिठोसीं, हेसी ताईं आई, कॉम्प्लेक्स मालिक्यूल ठहिया, स्टार्च प्रोटीन ऐं लिपिड्स ठहियो। हाणे इहे स्टार्च प्रोटीन ऐं लिपिड्स जेके आहिनि उहे जानदार जिस्मनि जे अंदरि वरी टुटंदा आहिनि, टुटंदा वरी साॻियो ई सिंपल मालिक्यूल्स में तब्दील थींदा, पर जीअं इहे टुटंदा त पाण सां गॾोगॾु इहे नंढा मालिक्यूल त पैदा कंदा, पर वरी इहे एनर्जी पिणु पैदा कंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमलनि खे असां सॾियूं था केटाबोलिज़म। हाणे केटाबोलिज़म ऐं एनाबोलिज़म ॿई गॾु बि हलंदियूं आहिनि पियूं, ऐं इन्हनि ॿिन्ही खे गॾाए करे असां चऊं था मेटाबोलिज़म। The chemical reaction requires particular conditions to carry down at proper rate, especially specific amount of energy, temperature and pressure. कीमियाई अमलनि जे लाइ ख़ासि हालतूं, मिसाल जे तौर ते तवानाईअ जो ख़ासि मिक़दारु, प्रेशर या दबाव ऐं गर्मीपद घुर्बल हूंदो आहे। मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं जानदार जिस्मनि खां ॿाहिरि बि ॾिसो तॾहिं बि लोह खे जेका कट लॻंदी आहे, इहो हिकिड़ो कीमियाई अमल आहे, पर उन जे लाइ पिणु हिकिड़ियूं ख़ासि हालतूं घुर्बल हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते उन दरवाज़े खे कट जल्दी लॻंदी आहे जंहिं ते पाणीअ जो मुसलसिल इस्तेमालु हुजे ऐं हवा पिणु उते लॻंदी हुजे। हवा, पाणीअ जो मिक़दारु, लोह, इहे हालतूं गॾिजी करे उन लोह खे कट लॻाइण वारे कीमियाई अमल खे तेज़ कंदियूं आहिनि। जानदार जिस्मनि जे अंदरि पिणु ईअं ई थींदो आहे त तवानाईअ जो हिकिड़ो ख़ासि मिक़दारु घुर्बल हूंदो आहे, प्रेशर हिकिड़ो घुर्बल हूंदो आहे ऐं टेम्परेचर घुर्बल हूंदो आहे जंहिं ते उहे कीमियाई अमल थी सघनि। The conditions of temperature and pressure inside cell or organism are generally found not suitable for chemical reactions. For example, inside human body, normal temperature remain 37 degrees centigrade and pressure is 120-80 millimeter of mercury. पर कंडीशन हीअ आहे जो इंसानी जिस्म जे अंदरि या जीव घड़ जे अंदरि गर्मी पद ऐं प्रेशर एतिरो कोन हूंदो आहे जो उन ते के बि कीमियाई अमल थी सघनि। मिसाल जे तौर ते इंसान जे जिस्म जे अंदरि जेको गर्मी पद आहे उहो 37 डिग्री सेंटीग्रेड आहे ऐं प्रेशर जेको आहे उहो 180 120 ऐं 80 मिलीमीटर ऑफ एच जी आहे, ऐं प्रेशर बि तमामु घटि आहे, टेम्परेचर बि तमामु घटि आहे। तंहिंजे करे सवाल इहो थो पैदा थिए त पोइ कीमियाई अमल इंसानी जिस्म जे अंदरि थियनि कीअं था। इन सवाल जो जवाबु सम्झण जे लाइ एक्टिवेशन एनर्जीअ जो इस्तिलाह या उनजो कंसेप्ट सम्झणु ज़रूरी आहे। Each reaction requires some amount of minimum energy to initiate a reaction. हर कीमियाई अमल खे शुरू थियण लाइ ख़ासि मिक़दार तवानाई जो घुर्बल हूंदो आहे। This minimum amount of energy is called as activation energy. ऐं इन तवानाईअ जे मिक़दार खे असां एक्टिवेशन एनर्जी चऊं था। मिसाल जे तौर ते हाणे ही असांजो रिएक्टेंट आहे या ही हिकिड़ो मादो आहे, इहो हिते पियो आहे, असां हिन में तब्दीली आणणु था चाहियूं त हिनखे असां हेठि मोकिलियूं। हाणे हिनखे हेठि मोकिलण जे लाइ लाज़मी तौर ते ही जेको बैरियर आहे इहो असांखे कवर करणो पवंदो। हाणे इहो बैरियर तॾहिं कवर थींदो जॾहिं असां थोरी तवानाई लॻायूं, एतिरी तवानाई लॻायूं जो इहो जिस्म जेको आहे हिते पहुचे। हीअ जेका तवानाई तव्हां लॻाई इनखे असां चऊं था एक्टिवेशन एनर्जी। हाणे एक्टिवेशन एनर्जी छा आहे, कंहिं बि कीमियाई अमल खे, कंहिं बि कीमियाई तब्दीली खे शुरू करण जे लाइ मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी इज़ कॉल्ड एज एक्टिवेशन एनर्जी। हाणे असांजे जिस्म मंझि जीअं त असां चयोसीं त टेम्परेचर बि एतिरो कोन्हे को, प्रेशर बि एतिरो कोन्हे को, ऐं तवानाईअ जो मिक़दार बि एॾो घणो कोन्हे को जो कीमियाई अमलनि खे शुरू करे सघिजे। सो छा थींदो त कुझु सहूलियतकारनि जी असांजे जिस्म में ज़रूरत पवंदी आहे जेकी इन्हनि कीमियाई अमलनि खे, इन्हनि कीमियाई तब्दीलियुनि खे शुरू कनि। सो बॉडी रिक्वायर्स सम फैसिलिटेटर्स मोस्टली एंजाइम्स। इन जे करे असांजे जिस्म खे कुझु सहूलियतकारनि यानी एंजाइम्स जी ज़रूरत पवंदी आहे।
These facilitators helps to perform biochemical reactions at low energy. ये एंजाइम्स असांजे जिस्म जे अंदरि तवानाईअ जे थोरे मिक़दार ते बि बायोकेमिकल कीमियाई अमलनि खे शुरू कंदा आहिनि. If this amount is high, the difficult will be the reaction or vice versa. जेकॾहिं तवानाईअ जो इहो मिक़दार एक्टिवेशन एनर्जी ही कीमियाई तब्दीली पैदा करण जे लाइ एक्टिवेशन एनर्जी जो जेकॾहिं मिक़दार तमामु घणो आहे त यानी रिएक्शन कोन थी सघंदो. ऐं जेकॾहिं वरी तमामु थोरो आहे तॾहिं बि जेको आहे सो असांजे कीमियाई अमल में ॾुखियाई पेश ईंदी. For example, the activation energy needed to break a glucose molecule initially requires energy of 2 ATP molecules. मिसाल जे तौर ते असांजे जिस्म जे अंदरि रेस्पिरेशन जो अमल थींदो आहे, ग्लूकोज़ जो मालिक्यूल टुटंदो आहे तॾहिं तवानाई पैदा थींदी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी बि पैदा थींदो आहे. हाणे इहो बुनियादी जीव घड़नि जो अमल आहे जंहिंजे करे जीव घड़ा बि ज़िंदा आहिनि त असांजो जिस्म पिणु ज़िंदा आहे. इन ग्लूकोज़ हिकिड़े मालिक्यूल खे टोड़ण लाइ पिणु एटीपी जा 2 मालिक्यूल ज़रूरत में ईंदा आहिनि. इहो कमु केरु कंदो? एक्टिवेशन एनर्जीअ खे लो केरु कंदो? इहो कंदो एंजाइम. मिसाल जे तौर ते हाणे इहो रिएक्टेंट आहे. इहो रिएक्टेंट छा कंदो त एंजाइम उन ते कमु कंदो, रिएक्टेंट ते कमु कंदो, उन जी या त शिकिल तब्दील कंदो. मिसाल जे तौर ते जेकॾहिं इहो हिते मादो चोकुंडो आहे त चोकुंडे खे इहो एंजाइम छा कंदो? गोल में तब्दील करे छॾींदो. हाणे चोकुंडे कंहिं बि ऑब्जेक्ट खे हिते मथे करणु तमामु घणो एनर्जी टेकिंग हूंदो, पर जेकॾहिं इहो गोल हुजे त इहो हाणे एनर्जी घटि वठंदो. सो इहे एंजाइम असांजे जिस्म जे अंदरि जेकी बि कीमियाई अमल थियनि था, जेका बि मेटाबॉलिज़म थिए थी, उहा एनाबॉलिज़म थींदी हुजे या केटाबॉलिज़म थींदी हुजे, उन मंझि पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि. एंजाइम जो कमु ईअं आहे जीअं तव्हां दुकान जे शटर खे ग्रीज़ हणंदा आहियो. उहो ग्रीज़ छा कंदो आहे त दुकान जे शटर खे आराम सां ऐं घटि तवानाईअ जे लॻाइण सां हेठि करण में मदद कंदो आहे. इहो एंजाइम ईअं ई आहे जीअं केमिस्ट्रीअ में तव्हां कैटलिस्ट इस्तेमालु कंदा आहियो. मिसाल जे तौर ते ऑक्सीजन जॾहिं असां पैदा कंदा आहियूं त उन ऑक्सीजन जे पैदा करण जो जेको कीमियाई अमल आहे उहो इंतिहाई सुस्त थींदो आहे. पर जेकॾहिं उन जे मंझि वरी कैटलिस्ट इस्तेमालु कयो वञे त उहो लखे भेरा असांजो ऑक्सीजन पैदा करण वारो कीमियाई अमल तेज़ रफ़्तार सां हलणु लॻंदो आहे. सो एंजाइम्स खे असां बायो कैटलिस्ट सॾींदा आहियूं, छो त कैटलिस्ट जेको आहे उहो तव्हांजे गैर जानदार जिस्मनि में कमु कंदो आहे. पर बायो कैटलिस्ट असां जॾहिं चऊं था त हिन जो मतिलबु इहो आहे त इहो हयातियाती कैटलिस्ट आहे, हयातियाती अमल अंगेज़ आहे, यानी उन्हनि कीमियाई अमलनि खे तेज़ कंदो जेकी जानदार जिस्मनि में अंदरि थियनि था. असांजो अॼोको लेक्चर एंजाइम्स जे तारुफ़ सां गॾु ऐं मेटाबॉलिज़म जे तारुफ़ सां गॾु त पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.